नाज़रीन, कराची में डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जी एहतिजाजी कैंप ते नाले वारी लेखिका नूरुल हुदा शाह पहुची एहतिजाज में शामिल थी। उन मौक़े ते संदसि चवणु हो त डिजिटल आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। उन साज़िश खे नाकाम करण लाइ सिंधी नौजवाननि खे एहतिजाज में शामिल थियणो पवंदो ऐं डॉक्टर कादिर मक्सी सां गॾु बि ॿधीअ जो सबूत ॾियो, छाकाणि त ॿधीअ में ई ताक़त आहे। वो मसलो आहे जेको ज़ाहिर आहे त असांखे डपु आहे ऐं असांजा कंसर्न्स इहे आहिनि त सिंधी क़ौम खे जेको आहे सो अक़लियत में बदिलायो वेंदो ऐं इन तरह सां असांजा कई हक़ मारिजी वेंदा हलिया। असांजे बका जो मसलो आहे ऐं हिकिड़ी 5000 साल पुराणी धरती ऐं उन जा शहर ऐं उन जूं आबादियूं उन में सिंधियुनि जो सदियुनि जो हिसो, हज़ारे सालनि जो हिसो, इहे सभु असां खां भुलिजी वेंदो हलियो। ऐं नौजवाननि खे बि जेको आहे सा इहा रिक्वेस्ट कंदुसि असांजनि खे उन में बीहनि, डॉक्टर साहिब सां गॾु अची बीहनि, आवाज़ उथारी ऐं पंहिंजो आवाज़ जेको आहे हुन में शामिलु कनि। ऐं जे बका जो मसइलो आहे, जे चाहिनि था संदनि बका हुजे, जे चाहिनि था त संदनि ईंदड़ नसलनि जी बका हुजे, त हुननि खे इन में हिसो वठणो पवंदो।